अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तअकुलू अम्वालकुम बैनकुम बिल बातिल इल्ला अन तकून तिजारतन अन तरादिम मिनकुम वला तक़्तुलू अन्फुसकुम इन्नल्लाह कान बिकुम रहीमा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। ब्रदरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, दोस्तों, अजीज़ो बुजुर्गो, रब्बे कायनात अज़्ज़ व जल जी पाक किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम मंझां सूरह निसाए जी 29 आयत तिलावत कई आहे। अल्लाह ताला ईमान वारनि खे मुख़्तलिफ़ मरहलनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इरशादात हुक्म ॾेई क़ुरान करीम जी सूरत में रहनुमाई फ़रमाई आहे। उहे सोणा सॾ अल्लाह ताला जे तरफ़ खां असां अवां खे कहिड़ा थिया आहिनि। अॼु बि हिन साॻे ई मौज़ूअ ते दर्स क़ुरान हिन जुमातुल मुबारक जे ख़ुतबे जो मौज़ू आहे। रब्बे कायनात खां दुआ आहे त मालिक मिठो मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल मंज़ूर फ़रमाए। अल्लाह ताला हमेशह हमेशह पंहिंजे ख़ौफ़ पंहिंजे महबूब जी मोहब्बत इश्क में जियारे, आका जे इश्क में मारे। दोस्तान गिरामी, अल्लाह ताला ईमान वारनि खे केतिरनि आयतुनि में बार बार मुख़्तलिफ़ मरहलनि में रहनुमाई कंदे इरशादात फ़रमाया आहिनि। हिन आयत में भी अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात ईमान वारनि खे हिकु ख़ासि हुक्म ॾिनो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फ़रमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तअकुलू अम्वालकुम बैनकुम बिल बातिल इल्ला अन तकून तिजारतन अन तरादिम मिनकुम वला तक़्तुलू अन्फुसकुम इन्नल्लाह कान बिकुम रहीमा। अल्लाह ताला फरमाए थो, ए ईमान वारा, पंहिंजो माल पाण में बातिल सां न खाओ, मगर ही जो अव्हां जे विच में रज़ामंदी सां वापार हुजे, ऐं पंहिंजे पाण खे क़त्ल न कयो। बेशक अल्लाह अव्हां सां मेहरबान आहे। हिन आयत में आम इंसाननि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं उन में कंहिं बि नाजाइज़ तसर्रुफ़ खां रोकींदे हुकुम कयो वियो आहे त ए ईमान वारो, पंहिंजा माल पाण में बातिल तरीक़े सां न खाओ,
अमवालकुम लफ्ज़ जा ब मक़सद हैं। रब्बे कायनात पंहिंजे कलाम मुक़द्दस जे मुकम्मल आयात जे अंदर हर वक्त रहनुमाई ऐं रहबरी फरमाई है। जॾहिं असां उन रब्बे कायनात जे कलाम जी रहनुमाई ऐं रहबरी में हलंदासीं हिन दुनिया में भी कामयाब आहियूं त हुन दुनिया में भी कामयाब आहियूं। दुनिया ऐं आख़िरत ॿई जहान असांजा संवरजी वेंदा, छो त रब्बे कायनात खां वधीक त ॿियो महिरबान आहे ई कोन। त मूं अर्ज़ पे कयो अमवालकुम, हिकु त उम्मत जे कंहिं उम्मत जो माल पराओ न समझो, पर पंहिंजो समझी संभाले उन में नाजाइज़ तसरुफ़ करणु, धोखे ऐं फ़रेब सां हज़म करणु, ॼण त पंहिंजो पाण सां धोखो करणु आहे, इहो कॾहिं बि न कयो। नंबर ॿियो त को बि माण्हू पंहिंजो माल बि नाजाइज़ तरीक़े मसलन गुनाह जे कम या इसराफ़ वग़ैरह सां न खाए, इहो बि हिन आयत जे हुक्म सां जाइज़ न आहे। आयत में अल्लाह ताला लफ़्ज़ हुक्म फरमायो ला तअकुलू, न खाओ, इन मां मुराद आम मुहावरे जे लिहाज सां इहो आहे त पराए माल में नाजाइज़ तरीक़े सां तसरुफ़ न कयो, पोइ उहो खाइण ऐं पीअण सां हुजे या पाइण सां हुजे। दोस्ताने गिरामी, हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा रवायत कनि था त बिल बातिल मां मुरादा ज़ुल्म, ग़ज़ब, कूड़ी शाहिदी, कूड़ो कसम, यानी अमां ज़ुल्म जे ज़रिए, कहीं जे हक़ तलफ़ी जे ज़रिए, कूड़ी शाहिदी जे ज़रिए या कूड़े कसम सां पराओ माल न खाओ। हज़रत इब्न मसऊद ऐं जमहूर सहाबा रज़ियल्लाहु ताला अन्हुम जो फ़रमान आहे त बिल बातिल सभिनी नाजाइज़ ऐं ममनू तरीक़नि, चोरी, जुआ, रुश्वत, व्याज, सभिनी फ़ासिद मुआमलनि ते हामी आहे। ऐं जेके तफ़सीलात नाजाइज़ वापार ऐं उजूरे ते ॾियण जा असांजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाया, उहे दर हक़ीक़त क़ुरान करीम जे हिन हुक्म जी तशरीह आहिनि। इन जे करे उहे सभई हिकु हदीस सां या अलॻि अलॻि हिकु हैसियत रखनि था। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुक्म असुल में क़ुरान करीम जे मुताबिक़ ई आहिनि, मगर ही जो अवां जे रज़ामंदे सां अवां जे विच में तिजारत हुजे, मतिलब त ॿियनि जो उहो माल हराम न आहे जेको वापार ज़रिए हिक ॿिए जे रज़ामंदे सां हासिल कयो वञे। तिजारत खां सवाइ उधारे तौरु बख़्शिश ऐं मीरास सां हासिल थींदड़ माल बि जाइज़ आहे, पर आम मशहूर ऐं मरूफ़ सूरत वापार आहे। उन जे करे उन जो ई अल्लाह ताला क़ुरान करीम में इरशाद फरमायो त तिजारत कयो, माल हक़ जे ज़रिए कमायो। अॻिते ॿी आयत में अल्लाह ताला सूरह निसा जी 43 आयत में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस्सलात व अंतुम सुकारा हत्ता तअलमू मा तक़ूलून वला जुनुबन इल्ला आबिरी सबीलिन हत्ता तग़तसिलू व इन कुंतुम मरदा औ अला सफरिन औ जाअ अहदुम मिनकुम मिनल गायत औ लामस्तुमुन निसाअ फलम तजिदू माअन फतयम्ममू सईदन तय्यिबन फमसहू बिवुजूहिकुम व अयदीकुम इन्नल्लाह कान अफ़ुव्वन गफ़ूरा। रब्बे कायनात हुकुम ॾेई रहियो आहे ईमान वारनि खे, आका जे उम्मतिन खे, कलमे पढ़ण वारनि खे, ए ईमान वारा न वञो वेझो निमाज़ खे इन हाल में जो अवां नशे वारा आहियो, तव्हांजो ॼाणो जेको चओ था ऐं नतड़ जी हालत में मगर वाट मां लंघंदड़ तव्हांजो विहिजो यानी गुस्ल कयो। जेकॾहिं अवां बीमार आहियो या मुसाफ़िर आहियो या अवां मां हिकिड़ो ज़रूरत जी जाइ
बाथरूम मां आयो आ या अवां पंहिंजे घर वारनि सां सोबत कई आ पोइ पाणी न लधुव त पाक साफ़ मिट्टीअ जो इरादो याने तयम्मुम कयो पंहिंजे मुंहं ऐं हथनि जी मख कयो बेशक अल्लाह माफ़ कंदड़ बख़्शणहार आहे। दोस्तो इस्लाम खां अॻु में अरब में शराब पीअण जो घणो ऐं एतिरो इस्तेमालु थींदो हो जो जेकॾहिं उनखे हिकदमि हराम कयो वञे हा त वॾी आज़माइश बणिजी वञे हा। इन जे करे हिकमतुनि वारे मिठे मालिक उन जे पीअण खां रोकण जे लाइ दर्जे बदर्जे हुक्म नाज़िल फरमाया। शुरू में ॿुधायो वियो त शराब नुक़सान ॾींदड़ शइ आहे जंहिंजे ॿुधण सां सुहिणी तबियतुनि जे मालिकनि शराब पीअणु छॾे ॾिनो। उनखां पोइ हिन आयत सगोरी जे अंदरि हीअ आयत सगोरी नाज़िल करे रब काइनात हुकुम कयो त नशे जी हालत में निमाज़ खे वेझा न वञो तव्हांजो एतिरे होश में अचो जो सम्झो त ज़ुबान सां छा पिया चओ। हिन आयत में निमाज़ जे वक़फ़नि में शराब पीअण खां रोकियो वियो पर बाक़ी वक़्तनि में के माण्हू पीअंदा हुआ मगर कुझु वक़्त खां पोइ सूरह माइदा जी आयत नंबर 9 में शराब क़तई तौर हराम कयो वियो जेको हमेशह जे लाइ हराम आहे। इमाम अहमद हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आंदी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुदहिन खमरिन का आबिद वसने शराबी शख्स बुत जे पुजारीअ जहिड़ो आहे। आका फरमायो जेको शराब थो पीए उहो ॼण के बुत परस्ती थो करे बुत खे सजदो थो करे। हिकिड़ो माण्हू कुफुर करे बुत जे साम्हूं उन जी पूॼा करे ॿियो माण्हू शराब पीए मदीने वारे साईं फरमायो त शराबी ऐं बुत परस्त में को बि फ़र्क़ु न आहे। दोस्ताने गिरामी नसाई हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां हिकु रवायत आंदी आहे त ला यदखुलुल जन्नत आकिन वला मुदमिन खमरिन। आका फरमायो मां पीउ जो बेफ़रमान ऐं शराबी जन्नत में दाख़िल न थींदो। ख़बर पई त हर क़िस्म जो नशो हराम आहे ऐं नशे कंदड़ खे अल्लाह ताला सख़्त सज़ा जो वईद ॿुधायो आहे। मुस्लिम ऐं नसाई हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आंदी आहे मुझे आका मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्ना अल्लाहि अहदन लिमन शरबल मस्किर अन यस्क़ियहुल्लाहु मिन तीनतिल खबाल क़ील या रसूलल्लाह वमा तीनतुल खबाल क़ाल इरक़ु अहलिन नार औ उसारतु अहलिन नार। अल्लाह ताला जो अहद पक्को वाइदो थियल आहे त जहीं बि नशे वारी शइ पीती उनखे क़यामत जे ॾींहुं तीनतुल खबाल मां प्यारींदो। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो वियो ओ सोना मिठड़ा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तीनतुल खबाल छाहे त पाण आका रहमत वारे हबीब ॿुधायो जहन्नम वारनि जो गरम पघर या उन्हनि जो पेट मां निकिरंदड़ पेशाब। मदीने वारे साईं फरमायो त जहन्नमी जॾहिं जहन्नम में जलंदा सड़ंदा ॿरंदा उन्हनि जे पेट मां गंद निकिरंदो उन्हनि जो पेशाब पायखानो जेका उन्हनि जी गंदगी हूंदी। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन दुनिया में शराब वापरायो हराम नशो इस्तेमाल कयो मुझे आका मदीने वारे मीर फरमायो क़यामत जे ॾिहाड़े जहन्नमिन जो उहो तीनतुल खबाल यानी उहो गंद किचरो गलीज़
पानी उन्हें खे प्यारो वीदो जेको दुनिया में शराब पीअंदो हो, शराब खे भलो भाईंदो हो। उहो नशो जेको अल्लाह जे क़ुरान ऐं मदीने वारे मीर हराम कयो आहे। हुज़ूर फरमायो क़यामत जे ॾिहाड़े उन जे लाइ इहा सज़ा हूंदी। जहन्नम वारनि जो गरम पघर या उन्हनि जो पेट मां निकिरंदड़ पेशाब। अब्द बिन हमीद सनद सां हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे त तीनतुल खबाल जहन्नम वारनि जो रत ऐं पोइ हूंदा। हिन आयत में निमाज़िन खे अहकमुल हाकिमीन रब जी दरबार जी हाज़िरीअ जा आदाब सेखारिया विया त निमाज़ होश ऐं अदब सां पढ़ो। बेहोशी जी हालत में हाज़िरी ॾियणु अदब जे ख़िलाफ़ आहे। दोस्तो, जिए नशे जी हालत में निमाज़ पढ़ण मन आहे, तीअं जेकॾहिं कंहिंखे निंड जो ग़लबो आहे त उहो बि इन हालत में निमाज़ न पढ़े, थोरी निंड करे पोइ निमाज़ पढ़े। हिकिड़ो माण्हू थकावट आहे, ओजागो आहे, सफ़र आहे, चवे थो सुम्ही पवां, निमाज़ हली वेंदी, पर उहा निमाज़ भली सुम्ही आराम करे। आराम जी अहमियत आहे, हुकुम आहे। छो तव्हांजी तबीयत निमाज़ इस्लाम जे अंदरि का सख़्ती न आहे। असांजो दीन मुहब्बत जो दीन आहे, प्यार जो दीन आहे, आसानी जो दीन आहे। त जेकॾहिं निंड जो ग़लबो आहे त पहिरीं आराम कंदो, उन खां पोइ निमाज़ अदा कंदो। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा नइस अहदुकुम फिस्सलात फलयरक़ुद हत्ता युज़हब अन्हु नौम फ़इन्नहु ला यदरी लअल्लहु यस्तग़फिरु फ़यसुब्बु नफ़्सहु। जॾहिं अवामा को निमाज़ में उबासियूं ॾिए त पोइ मुनासिबात घड़ी खन सुम्ही रहे तांजो उन खां निंड निकिरी वञे। छो त निंड जी हालत में इहो न थिए त पंहिंजे लाइ मग़फ़िरत थो घुरे, पर उहो पाण खे गारियूं पियो ॾिए। ईअं न त निंड में ख़बर न आहे अलम थो पढ़ां या का ॿी सूरत थो पढ़ां या का ॿी इबारत थो पढ़ां, निंड वारे खे त ख़बर न पवंदी न। तॾहिं मुंहिंजे आका मन फरमाई तव्हां निंड जी हालत में, नशे जी हालत में बि निमाज़ खे वेझा न वञो, ऐं निंड अचे थी त निंड में बि अवां ओबासियूं ॾेई निमाज़ अदा न कयो। पंहिंजे लाइ मग़फ़िरत तलबियो। ऐं मुंहिंजे आका फरमायो न तड़ जी हालत में मगर रस्तो लंघंदड़ तांजो गुस्ल करे। क़ुरान पाक जी जेका मूं आयत पढ़ी आहे, मतिलबु इहो थियो त गुस्ल जी हालत में बि निमाज़ खे वेझा न वञो। इन हालत में जो अवां सफ़र करे रहिया आहियो, तांजो वेझो मक़सदु त इन हालत में निमाज़ खे वेझा न वञो, पर जेकॾहिं मुसाफ़िर आहियो ऐं पाणीअ जे इस्तेमालु करण ते पाणी न हुजण या उज़्र जे करे क़ादिर न आहियो त अल्लाह ताला फरमायो पोइ तयम्मुम कयो। तयम्मुम करण खां बाद अवां निमाज़ अदा कयो, अवां जी निमाज़ थी वेंदी। दोस्तो, यादि रखो मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 11 घर वारियूं हुयूं ऐं मदीने वारे मीर पहिरीं असां मोमिननि जी अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां जेका शादी कई हुई, निकाह कयो हो, उहा बेवाह हुई। बाद में मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी न्याणी अम्मा आयशा सिद्दीक़ा सां निकाह कयो। सिर्फ़ु उहा कुंवारी हुई, बाक़ी मुंहिंजे महबूब आका जूं जेके 10 घर वारियूं हुयूं सभई बेवाह हुयूं। अरबनि जे अंदरि रस्मो रवाज हो त बेसहारा खे को सहारो न ॾींदो हो। इन जे करे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन अरबन मझां, उन मुआशरे मझां इहा बुराई ख़त्म करण जे लाइ आका करीम उन्हनि सां निकाह करणु फरमायो। ताणे निकाह खां बाद जॾहिं इंसान हक़ अदाई करे थो या निंड जी हालत में कॾहिं कॾहिं मथो मेरो थी पवंदो आहे,
उन जी पाकाई सिर्फ़ वुज़ू सां न थींदी पर उन ते वेझण फ़र्ज़ आहे। उन जो सबबु इहो आहे त उन जी हालत में इंसानी जिस्म जे एसाब में कमज़ोरी ईंदी आहे ऐं थकावट जी हालत महसूसु थींदी आहे जेका वेझण में पाणी गुस्ल करण सां ख़तमु थींदी आहे ऐं अहिड़ी ख़ुशी थींदी आहे जो इंसान पाण में ताज़गी महसूसु कंदो आहे। मदीने वारे साईं खां पुछियो वियो, साईं भला जे गुस्ल न कजे? आका फरमायो त इंसान खे अल्लाह जी ज़ात पैदा कयो आहे। लोह लोहर जॾहिं ठपींदो आहे त पहिरियां उनखे ॻाढ़ो कंदो आहे। हाणे जेकॾहिं ॻाढ़ो हूंदो तयारु करे वियो, हाणे उनखे पंहिंजी साॻी हालत में आणणो आहे त उनखे पाणीअ में ॿोड़ींदो, पाणी खणाईंदो त उहो लोह वधीक मज़बूत थींदो। त इंसान जी जिस्मानी गर्मी, इंसान जे जिस्मानी हरारत जेका इंसान जे वजूद सां लाॻापियल आहे, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन वजूद खे वरी साॻी हालत में आणण जे लाइ अल्लाह तबारक व तआला गुस्ल फ़र्ज़ फरमायो त इंसानी अज़ा जेके आहिनि उहे पंहिंजे मदे मुक़ाबिल पाकाईअ जे तरफ़ राग़िब थींदा। इंसान जॾहिं गुस्ल करे वठंदो त इन हालत में उन इंसान जा उज़्व पंहिंजे साॻी सिहतमंदीअ वारी तरफ़ राग़िब बणजंदा। साइंसी उसूल मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सम्झायो। अॻिते अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात सूरह निसा जी 59 आयत में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फ़रुद्दूहु इलल्लाहि वर रसूल इन कुंतुम तुमिनून बिल इन कुंतुम तुमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर ज़ालिक खैरुन व अहसनु तअवीला। अल्लाह ताला तो फरमाए, ए ईमान वारा अल्लाह ऐं रसूल ऐं अवां मां अमर वारनि जी इताअत कयो। पोइ जेकॾहिं अवां कंहिं शइ में झेड़ो यानी इख़्तिलाफ़ कयो त पोइ उनखे अल्लाह ऐं रसूल ॾांहुं मोटायो, उन्हनि जे हुक्म खे ॾिसी उन ते हलो। जेकॾहिं अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान रखो था, इहो भलो ऐं आक़िबत जे लिहाज़ सां सुहिणो आहे। दोस्तो, हिन आयत में ईमान वारनि खे हुकुम कयो वियो त उहे अल्लाह ऐं रसूल ऐं पाण मां हाकिमनि जी इताअत कनि। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हाकिमनि जी इताअत में हिकु वॾो फ़र्क़ु आहे। आका मदीने वारा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मासूम आहिनि, जंहिंखां कंहिं बि कम में गुनाह जो थियणु मुमकिन ई न आहे। असां कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं बा आदम खां बि ख़ता थी हुई, इहो ग़लति था चवनि, छो त अल्लाह जो नबी मासूम हूंदो आहे। अल्लाह ताला जे नबीअ जो ॻाल्हाइणु ख़ुदा जे वही मुताबिक़ हूंदो आहे। उन जो हर अमल, हर किरदारु अल्लाह ताला जी हिकमत खां ख़ाली न हूंदो आहे। ख़ुदा जी बारगाह में हू पाण खे गुनहगार चवे थो त अल्लाह जी बारगाह ऐं रसूल अल्लाह जे कंहिं बि पैगंबर जो मनसब जुदा शइ आहे। तव्हां असां आम गुनहगार आहियूं, असां कंहिं बि नबीअ जे लाइ इहा फ़तवा नथा ॾेई सघूं नऊज़ बिल्लाह त उहो गुनहगार हो, उन ख़ता कई या गुनाह कयो, छो त उहो मक़ाम में मनसब में अल्लाह जो नबी आहे, अल्लाह जो रसूल आहे, जंहिंखां कंहिं बि कम में गुनाह जो थियणु मुमकिन ई न आहे। इन जे करे उन जी इताअत जो हुकुम कंहिं शर्त सां क़ैद कयल न आहे। जीअं आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अवां खे जेको हुकुम ॾियनि उहो वठो, उन ते हलो, ऐं जेका अवां खे रुकनि उन खां रुकजी पओ। नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हर हुकुम वाजिब तस्लीम आहे, उन में कंहिं बि कील क़ाल जी मजाल न आहे। बाक़ी ॿियनि हाकिमनि जो हुकुम जेकॾहिं अल्लाह ताला ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मुताबिक़ आहे त उन ते अमल कबो, ऐं जेकॾहिं नाहे त उन ते अमल न कबो। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो त मूं अल्लाह जी, मुंहिंजे रसूल जी
ऐं अव्हां पंहिंजे हाकिमनि जी इताअत कयो। हाणे जॾहिं अल्लाह जो ज़िक्र, अल्लाह ताला जे अहकामात जो, हुकुमनि जो नुज़ूल आहे ऐं रसूलुल्लाह जे अहकामात जो नुज़ूल आहे, हाणे ॾिसबो त वक़्त जो हाकिम, वक़्त जो हुक्मरान, वक़्त जो राजा या बादशाह जेको हुकुम करे थो, छा उहो ऐन शरीयत मुताबिक़ आहे, अल्लाह जे क़ुरान ऐं मदीने वारे साईं जे फ़रमान जे मुताबिक़ आहे? जेकॾहिं आहे त अल्लाह जो क़ुरान थो चवे तव्हांजे मथां उन हाकिम जी इताअत फ़र्ज़। पर जेकॾहिं इस्लाम क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ हुकुम आहे, तव्हां नथा मञो त अव्हां खां पुछाणो कोन थींदो, न अव्हां इन आयत सॻोरी हुकुम जे मुआमलात जा ज़िम्मेवार अचो था, उन ज़िमन में नथा अचो। अॻिते अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात सूरह निसा जी 71वीं आयत में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू खुज़ू हिज़्रकुम फंफ़िरू सुबातिन अव इंफ़िरू जमीआ। ए ईमान वारा, पंहिंजो बचाव वठो, पोइ टोला टोला थी निकिरो या गॾिजी निकिरो। हिन खां अॻु में अल्लाह ताला ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इताअत जो ज़िक्र हो ऐं हिते इस्लाम जे लाइ जिहाद करण जी तलक़ीन जो हुकुम आहे। अल्लाह ताला जो क़ुरान तो फरमाए त ए ईमान वारा, काफ़रनि जे मुक़ाबले में पंहिंजो बचाव वठो ऐं उन्हनि जी अव्हां जे ख़िलाफ़ जंगी तयारियुनि खां ख़बरदार रहो, पंहिंजो हथियार मज़बूत रखो ऐं जिहाद लाइ निकिरो त अकेला न, पर नंढियुनि नंढियुनि टोलियुनि जी सूरत में या वॾी जमायत जी सूरत में। हिकिड़ो अकेलो वञण जी सूरत में नुक़सान थियण जो कवी इम्कान आहे ऐं दुश्मन अहिड़े मौक़े मां फ़ाइदो वठी सघे थो। हिन वक़्तु असांजा कुझु इस्लामी मुल्क जेके ग़ैर मुस्लिमनि जे ताबे हेठि आहिनि, अल्लाह जो क़ुरान थो चवे अव्हां मुस्लमान रुगो मुतहिद थियो, जंग न बि कयो, जंग जी ॻाल्हि कयो, जंग जी तयारी कयो। अव्हां खे हिकिड़ो मिसाल ॿुधायां, मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं जंग जे मौक़े ते लगातार सहाबा लड़ंदा रहिया, विढ़ंदा रहिया, पर फतेह न पई थिए। आका फरमायो त ही मुमकिन न ऐं अल्लाह ताला असांखे इरशाद कयो आहे, हुकुम ॾिनो आहे, बिशारत ॾिनी आहे त हिन जंग में अव्हां खे फतेह मिलंदी। ए सहाबो, ॾियो त ख़बर, ही फतेह छो न पई मिले? सहाबन सोचो त छा असां कंहिं ॻाल्हि में कमी त का कोन कई आहे, का सुन्नत रहाई त न आहे? हिकिड़े सहाबी चयो, हा, असां हिन जंगी हालात में जॾहिं वुज़ू कयूं था त ॾंदण ॾियणु असां खां विसरी वञे थो, या हिकिड़ी सुन्नत आहे जेको तरक थी वञे थी। सहाबा चयो, वारो कयो, वण बि ठाहा। हर सहाबी उन वण मझां ताज़ियूं टारियूं भञण लॻो, टारियूं भञी उन मां उते जो उते ॾंदण ठाहे। जॾहिं ॾंदण ॾियणु शुरू कयूं, दुश्मनान इस्लाम लश्कर साम्हूं बीठो हो जेको मुसलमाननि ते ग़ालिब ऐं हावी हो। जॾहिं मुसलमाननि आका जी सुन्नत जी इताअत कंदे ॾंदण ॾियणु शुरू कया त उन्हनि में कुदरती दबदबो पैदा थी वियो, ग़लबो अची वियो, उन्हनि में डपु पैदा थी वियो, ख़ौफ़तारी थी वियो। हिक ॿिए खे चवणु लॻा, अदा भॼो। चई छो? चई ॾिसो नथा त मुसलमान हाणे ॾंद तिखा था कनि, खाईंदड़ होशियार थियो। हाणे मुसलमान पंहिंजा ॾंद तिखा पिया कनि। कल्ह खां त तीर ऐं तरार जो वसकारो हो, पर हाणे इहे ॾंद तिखा करे जॾहिं मैदान में लहंदा त असां मञा हिकिड़ो बि न बचंदो। त उन हिकिड़ी सिर्फ़ सुन्नत जे इताअत जे करे हुननि जे मथां हू ग़ालिब आया ऐं दुश्मनान इस्लाम जो लश्कर पाण मुरादो हट। अल्लाह ताला क़ुरान करीम में ॿुधायो, ए मुसलमानो, अव्हां रुगो मुतहिद थियो, मुनज़्ज़िम बणिजो, त
त मां रब अव्हां जी कीअं थो मदद कयां। मूं अल्लाह जो हुकुम आहे, उन हुकुम जी अव्हां पोइवारी कंदा वञो, फ़तेह माणींदा वञो। दुआ आहे अल्लाह ताला दुनिया जे सभिनी मुस्लमान मुल्कनि खे पाण में इत्तिहाद ऐं ॿधी अता फ़रमाए। छो त काफ़र जी नज़र इहा नाहे त ही शियो आहे, ही सुन्नी आहे, ही बरेलवी आहे, ही देवबंदी आहे। न न, काफ़र दुश्मन इहो थो ॾिसे त ही मुस्लमान आहे, कलमे गो आहे, हमलो कयो। इन जे लाइ ज़रूरत आहे वक़्त जी त असीं पाण में मुत्तहिद बणिजूं, मुनज़्ज़म बणिजूं। अल्लाह जो क़ुरान बि इहो ई हुकुम थो ॾिए, जॾहिं असां मुत्तहिद बणिजंदासीं त दुश्मनान इस्लाम कुझु बि नथो करे सघे। छो त जंहिंजो रब तंहिंजो सभु।